अस्सलाम वालेकुम। तव्हांजो उस्ताद सैयद अब्दुल कादिर शाह बुखारी नए टॉपिक सां गॾु हिकु ॿियो नंबर सवाल एक्सरसाइज़ 1.1 क्लास 7 इन जो ॿियो नंबर सवाल आहे त हेठियां सेट जदवली नमूने में लिखो। जी बाबा, जदवली नमूनो इन खां पहिरीं जेको सवाल हो उन में बिल्कुलु तफ़सील सां इहे क़िस्म सम्झाया अथमि, जंहिंखे जदवली खे असां टेबुलर फॉर्म बि चवंदा आहियूं। ऐं उन जे लाइ ॿ अहम शर्त हुआ। नंबर 1 त विची ॾिंगीअ जे अंदरि मेंबर्स लिखियल हुजनि ऐं हर मेंबर कामा सां अलॻि थियल हुजे। त अचो त ॾिसूं, हाणे जेको पहिरियों हिसाब लिखियलु आहे सो हिकु ॿिए फॉर्म यानी ॿिए हिकु नमूने में लिखियलु आहे। सिंधीअ में जुमिले जे हिसाब सां लिखियलु आहे। तव्हां यकीनन सम्झी विया हूंदव त इहो कहिड़े तरीक़े में लिखियलु आहे। पहिरियनि 7 कुदरती अददनि जो सेट बराबरि ए, यानी सेट जो नालो ए आहे ऐं सिंधीअ में बयानु कयल आहे। जी बिल्कुलु तव्हां सही चयो त साईं इहो बयानी तरीक़ो आहे। जी बाबा बिल्कुलु, पर हाणे इन बयानी तरीक़े खे असां गौर सां सम्झण जी कोशिशि कंदासीं। त सिंधीअ में लिखियलु आहे पहिरियनि 7 कुदरती अददनि जो सेट। जी बाबा, 7 जेके आहिनि से कुदरती अदद असांखे अॻे असांखे सम्झ में आहिनि त कुदरती अंग 1 खां शुरू थींदा आहिनि, यानी 1 2 3 4 5 6 7। विची ॾिंगी ॾिनीसूं, उन में अंदरि लिखियो अथऊं सेट में जेको बि बयान तरीक़े में नालो आहे असां उहो ई नालो ॾींदासीं। इहो असांजो जवाबु थियो। ॿियो नंबर चवे थो त पहिरियनि 8 वाधू ॿधी अददनि जो सेट बराबरि नालो सेट जो आहे बी। असां साॻियो बी सेट ॾिनो, विची ॾिंगी ॾिनीसीं, छो जो असांखे टेबुलर फॉर्म में लिखणा आहिनि, जदवली तरीक़े में लिखणा आहिनि। असां लिखंदासीं ॿधी वारा 2 4 6 8 10 12 14 16। टोटल हिन चयो आहे त काउंटिंग में कजनि त 8 थियनि, यानी असां जेकॾहिं 2 खां वठी ॻणींदासीं 1 2 3 4 5 6 7 8 8 जेके रुकन आहिनि बिल्कुलु, पर ॿधी अदद शुरू ॿिके खां थींदा आहिनि त असां वेंदे 16 ते लिखिया आहिनि। कामा ताईं हिकिड़ो मेंबर ॻणिबो, वरी 2 खां पोइ चेन जे विच में माना इहो हिकिड़ो कमु आहे मेंबर। त टोटल मेंबर ॻणियासीं 8 मेंबर आहिनि, 8 रुकन आहिनि इन अंदरि। त इहो जवाबु थींदो इन ॿिए नंबर जो। टियों नंबर चवे थो 2 खां नंढनि ऐं 4 खां वॾनि पूरनि अददनि जो सेट जो नालो आहे सी। जी बाबा, पूरा अदद किताब में सॼनि लिखियलु आहे। सॼनि जे हवाले सां सॼनि में -4 कोन ईंदा, छो जो सॼा अदद असां चवंदा आहियूं उन्हनि खे जंहिंमें कुदरती अदद ऐं 0 शामिलु हुजे। जॾहिं त हीउ जेको सुवालु आहे सो चवे थो 2 खां नंढा हुजनि पर इक्वल कोन्हे, माना ॿिके जो अंग बि कोन थींदो, ऐं -4 खां वॾनि पूरनि अददनि जो सेट। -3 जेको आहे सो वॾो थींदो आहे -4 खां, -2 जेको आहे सो इलाही वॾो थींदो आहे -4 खां। जीअं जीअं माइनस जा अंग परे थींदा वेंदा तीअं उहे नंढा थींदा वेंदा। जेको 0 ॾांहुं अंग वेझो हूंदो आहे उहो वरी माइनस खां वॾो अंग सॾाईंदो आहे। त हिते सुवालु आहे 2 खां नंढनि ऐं -4 खां वॾनि पूरनि अददनि जो सेट जो नालो सी। त असां लिखंदासीं सेट सी माइनस जी। बिल्कुलु तव्हां सही पिया चओ सर, तव्हां 4 लिखिया पर तव्हां कटे छॾिया। जी बाबा, मूं बिल्कुलु कटे छॾिया, छो जो 4 इन में अंग शामिलु कोन थींदो। शुरू थींदो अंग -3 -2 -1 कामा 0 ऐं 1 ॿिनि जो अंग हिन में शामिलु कोन थींदो। जी बाबा, चौथो नंबर पार्ट आहे सवाल नंबर 2 जो। लफ़्ज़ पाकिस्तान में इस्तेमालु थियल अंग्रेज़ी अल्फ़ाबेट जे अखरनि जो सेट। अंग्रेज़ी माना स्पेल में कहिड़ा कहिड़ा लेटर्स शामिलु थिया आहिनि ऐं सेट जो नालो आहे डी। त असां सेट जो नालो लिखंदासीं डी। जी बिल्कुलु तव्हां सही था चओ, त असां विच ॾिंगे में लिखंदासीं ऐं पाकिस्तान इसम ख़ासि आहे त हुनजो पी वॾी, पर अगरि सेट जे अंदरि असां पी वॾी लिखंदासीं त असांजो सेट ग़लति थी वेंदो। इन करे हमेशह सेट जे अंदरि जेका ख़ुशूसियतूं असां पढ़ी आया आहियूं पोयां त असांखे पी नंढी ॾियणी आहे
P, A, K, I, S, T, N। जी बाबा जी जी तव्हां जेको चओ पिया ग़लति आहे साईं ए अञा ईंदी पुट जेकॾहिं असां ए ॾींदासीं त ए जो मेंबर पी खां पोइ ए ॾिनल आहे ॿियो चकर बि जेकॾहिं अची वेंदो त पोइ सेट वारी ख़ुशूसियत जे हिसाब सां ग़लति थी वेंदो हिते स्पेल ग़लति सही जो तसवुर कोन्हे हिते असांखे सिर्फ़ु तसवुरु इहो क्लियर करिणो आहे त जदवली नमूने में कीअं सेट लिखिजे इन शइ खे ई डबल वराए अचण जे लाइ करे ई अहिड़ो नालो स्पेल ॾिनी वई आहे त जीअं तव्हां इन में डिफ्रेंशिएट क्लियर करे सघो त तव्हांखे ख़बर हुअणु घुरिजे त को बि मेंबर ॿियो दफ़ो ॿीहर वरी सेट जे अंदरि कोन लिखिबो जदवली में त इन करे PAKIST, N ईंदो। जी बाबा उन खां पोइ पार्ट नंबर 5 अदद 2 जे पहिरियनि 10 ज़रब उपतनि जो सेट यानी ॿिके जो खोड़ो यानी 10 ताईं 1 2 2 2 4 3 6 4 8 5 10 6 12 17 14 8 16 9 18 10 20 अगरि मेंबर ॻणींदासीं ॿिनि खे 1 4 खे 2 6 खे 3 ईअं करे अलॻि अलॻि मेंबर ॻणे वेंदासीं त 20 ताईं टोटल 9 मेंबर 10 मेंबर थियनि था 1 2 3 4 5 6 7 8 9 10 जी बाबा त ई सेट जो नालो हो असां ई साॻियो ॾिनो आख़िरी पॉइंट नंबर 7 अदद 15 जे सभिनी जुज़नि जो सेट यानी 15 खे जेके बि टेबल्स खोड़ा वंड कनि था जेतिरा बि वंडीन्स उहे असांखे सिर्फ़ु लिखणा आहिनि तव्हांखे ख़बर आहे त हर अंग खे पंहिंजो पाण हिकिड़ो अंग जेको सो लाज़मी वंडींदो यानी 1 उन खां पोइ ॿियो कहिड़ो नंबर खोड़ो वंडींदो ॿिके जो खोड़ो 17 14 हिकु बची पवंदो त उहो पूरो कोन थो वंडे उहो कोन थींदो टिके जो अंग जी 5 × 15 सही माना टिके जो खोड़ो बि लॻंदुसि उन खां पोइ 3 खां पोइ चौको कोन थो लॻेसि पोइ 5 जो खोड़ो जी 5 जो लॻेसि थो 5 × 15 उन खां पोइ 5 खां पोइ 6 कोन लॻंदो 7 कोन लॻंदो 8 कोन लॻंदो 9 कोन लॻंदो 10 कोन लॻंदो 11 12 13 14 कोन लॻंदो 15 ख़ुदि जो 1 15 15 जी बिल्कुलु सही यानी हिनखे हाणे जेके पूरा वंड कंदा डिवाइड कंदा उहे अंग आहिनि 1 3 5 ऐं 7 जी बाबा इहो सुवालु तव्हां यकीननि सां चङी तरह सां सम्झ में अची वेंदो ही पार्ट्स तव्हांजी बिल्कुलु ज़हनशीन थी विया आहिनि वधीक रिपीट करण जे लाइ हिन जी स्क्रीनशॉट वठी वठो ऐं हिनखे बार बार लिखी तव्हां दोहराईंदा रहो त जीअं तव्हांजी प्रैक्टिस मज़बूत थी वञे ऐं चङी तरह तव्हांखे सम्झ में अची वञनि